अस्सलाम वालेकुम ता सभिनी ॾिसंदड़नि खे भेनरुनि खे ॿारनि खे तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। कोरोना वायरस खां पोइ जेको लॉकडाउन थियो आहे उन लॉकडाउन खां पोइ मां जेको घर में वेही करे रिसर्च कई आहे मां दावा सां थो ॻाल्हायां ऐं यूनिवर्सिटी वारनि खे चैलेंज थो कयां। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम हुजे, मेरान यूनिवर्सिटी हुजे या कायदेवाम यूनिवर्सिटी हुजे या कराची यूनिवर्सिटी हुजे, एवरी यूनिवर्सिटी जेके बि यूनिवर्सिटियूं उन्हनि खे मां चैलेंज थो कयां त जेकी मां रिसर्च कई आहे त 1 किलो चांवर में 3085 दाना हूंदा आहिनि। दूल्हे का सेहरा सुहाना लगता है गाने में 44 धड़कन लफ्ज़ अचे थो। टक जे बिस्कुट में 12 सोराख हूंदा आहिनि। प्लास्टिक जी फणी में 20 थुल्हा ऐं 34 सन्हा ॾंदा हूंदा आहिनि। घर में इस्तेमालु थियण वारी ॿुआरी जेकी आहे उन में 1530 तीलियूं हूंदियूं। मच्छर मारण वारी जेकी जलेबी आहे 3 कलाक 25 मिंट ऐं 40 सेकंडनि में ख़तमु थींदी आहे। 1 किलो मटर में 180 दाणा हूंदा आहिनि। वेंदे वेंदे तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां पंहिंजो वधि में वधि ख़्यालु रखिजो। हक़ मौजूदु।